गुड़, उन जा फ़ाइदा ऐं उन जे ठाहिण जो रिवायती तरीक़ो। बुनियादी तौर ते गुड़ खंड जो हिकु अहिड़ो क़िस्म आहे जंहिंखे रिफाइन नाहे कयो वेंदो, याने इन में ग़िज़ाई जुज़ मौजूदु हूंदा आहिनि, जॾहिं त खंड में सिहत लाइ फ़ाइदेमंद जुज़ न आहिनि हूंदा। इन सां गॾोगॾु गुड़ में विटामिन्स ऐं मिनरल्स जहिड़ो कि कैल्शियम, ज़िंक, फास्फोरस ऐं कापर जो बि कुझु मिक़दार मौजूदु हूंदो आहे, पर गुड़ जो घणे मिक़दार में इस्तेमालु न करणु घुरिजे। इहो खंड जो कंहिं हद ताईं सिहतमंद मुतबादिल ज़रूरु आहे, पर इन जे घणे मिक़दार जो इस्तेमालु करणु नुक़सानकार साबित थी सघे थो। गुड़ कमंद जो रस पचाए उन खे ॼमाए ठाहियो वेंदो आहे। जदीद दौर में बि गुड़ ठाहिण लाइ पुराणा रिवायती तरीक़ा इस्तेमालु कया वञनि था। कमंद जे रस खे मिठे ख़ुशबूदार गुड़ में तब्दील करण लाइ केतिरनि ई मरहलनि मां गुज़रणो पवंदो आहे। कमंद जो फ़सुलु तयारु थियण सां ई कमंद मां गुड़ ठाहिण जो कमु शुरू थी वञे थो। गुड़ खे ठाहिण लाइ सभ खां पहिरियां कमंद खे बनीअ मां कटे उन खे गुड़ जे कारखाने ताईं पहुचायो वञे थो। हिते कमंद जो रस कढण लाइ हिकु मशीन मां गुज़ारियो वञे थो ऐं उन मां निकिरंदड़ रस हिकु वॾे थांव में विझी उन जे हेठां बाहि ॿारी वञे थी। मुसलसल केतिरा ई कलाक बाहि ते पचाइण खां पोइ कमंद जो रस घाटो थियणु शुरू थी वञे थो। इन पचण जे अमल दौरान कमंद जे रस में मिठी सोडा ऐं ॿिया केमिकल विझी इन मां मुख़्तलिफ़ क़िस्म जे कख पननि खे अलॻि कयो वेंदो आहे। साफ़ कमंद जो रस लगातार बाहि ते पचाइण खां पोइ घाटो थी वञे थो। इन मरहले में इन खे काठ जे ठहियल हिकु खुलियल थांव में थधे करण जे लाइ रखियो वेंदो आहे। जॾहिं मथां थधो ऐं सख़्तु थी वेंदो आहे त इन मां गुड़ जा ॻंढा तयारु कया वञनि था। गुड़ ठाहिण बैदि न रुगो हारी पाण उन मां लुत्फ़अंदोज़ थियनि था, पर इहो माइटनि ऐं दोस्तनि खे बि तोहफ़े तौरु मोकिलियो वञे थो। माण्हुनि तरफ़ां गुड़ जे इस्तेमाल खे मुख़्तलिफ़ तिबी फ़ाइदनि जो सबबु क़रार ॾिनो वियो आहे, पर इन हवाले सां तिबी साइंस कुझु ख़ासि कमु नाहे कयो, तंहिं करे इन खे तस्दीकी तसवुरु नथो करे सघिजे। कुझु माण्हुनि जी दावा आहे त मानी खाइण खां पोइ थोरो गुड़ खाइण सां हाज़मे जो निज़ाम बहितर थींदो आहे ऐं कब्ज़ जी रोकथाम बि थींदी आहे। गुड़ में आयरन जो मिक़दार घणो हूंदो आहे ऐं आयरन रत जी खोट खां बचाइण लाइ अहम तरीन जुज़ आहे। खंड जी जाइ ते उन खे खाइण सां जिस्म खे आयरन मिली सघे थी, पर घणे मिक़दार में खाइण खां पासो करणु घुरिजे। माण्हुनि जी दावा आहे त गुड़ खाइण सां मुदाफ़ियती निज़ाम मज़बूत थींदो आहे ऐं मौसमी बीमारियुनि जहिड़ो कि नज़ले ऐं ज़ुकाम खां जल्द सिहतयाबीअ में मदद मिलंदी आहे। कुझु शाहिदनि मां इशारो मिले थो त ज़िंक ऐं विटामिन सी जहिड़ा जुज़ मौसमी बीमारियुनि सां विढ़ण में मदद फ़राहम कंदा आहिनि, पर गुड़ में इन जो मिक़दार कुझु ख़ासि नाहे हूंदो, पर उन खे खाइण सां जिस्मानी तवानाई में ज़रूरु इज़ाफ़ो थींदो आहे, जंहिंसां बीमारियुनि खां पोइ थींदड़ कमज़ोरीअ जी रोकथाम थींदी आहे। गुड़ खाइण सां वज़न घटि ऐं थोल में घटिताई थिए थी ऐं जिस्म खे ताक़त ॾिए थो। गुड़ खाइण सां हॾनि ऐं जोड़नि जे सूर में फ़ाइदो थिए थो। गुड़ ऐं तिर या उन जूं रेवड़ियूं खाइण सां बार बार पेशाब न ईंदो। इन खां अलावा गुड़ जा बेशुमार फ़ाइदा आहिनि। यादि रहे त घणो मिठाण खाइणु घणनि मर्ज़नि जो बि शिकार बणाए सघे थो। तहक़ीक़ी रिपोर्टनि में घणो मिठाण खाइण जी आदत खे थोल, दिलि जे मर्ज़नि ऐं शुगर टाइप 2 जो सबबु ॿुधायो वियो आहे। गुड़ जा फ़ाइदा पंहिंजी जाइ ते, मगर इहा ॻाल्हि विसारणु न घुरिजे त गुड़ बि खंड जो ई हिकु क़िस्म आहे। उन खे घणो खाइणु सिहत लाइ नुक़सानकार साबित थी सघे थो, तंहिं करे सिर्फ़ु टॉफ़ीअ जेतिरो 3 टाइम खाइजे।